जेकॾहिं को धमकी ॾींदो आहे त धमकी ॾियण वारो कमज़ोर सम्झो वेंदो आहे। इमरान ख़ान जेल वञी रहियो आहे। मार्च जो महीनो मुल्क लाइ अहम आहे। पीपल्स पार्टी अॻवान ख़्वाबनि जो बादशाह मशीर बराए ज़राअत मंज़ूर वसाण रिपोर्ट मूजिब पीपल्स पार्टी अॻवान ख़्वाबनि जो बादशाह मशीर बराए ज़राअत मंज़ूर हुसैन वसाण जो वसाण हाउस कोर्ट डेजी में मीडिया सां गैर रस्मी गुफ़्तगू कंदे ॿुधायो त इमरान ख़ान धमकी ॾेई रहियो आहे। हमेशह धमकी ॾियण वारो कमज़ोर ऐं डिडल सम्झो वेंदो आहे। इमरान ख़ान उन वक़्तु धमकियूं ॾेई रहियो आहे जॾहिं मुल्क जूं हालतूं ख़राब थी रहियूं आहिनि। इमरान ख़ान हाणे वेंदो त सिधो जेल वेंदो। कहिड़ी जेल में वेंदो इहो जॾहिं ख़्वाबु ईंदो त ॿुधाईंदसि। उन वधीक ॿुधायो त उन तब्दीली सरकार खे घर भेड़ो करण लाइ बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी क़यादत में इस्लामाबाद तरफ़ मार्च करण वञी रहिया आहियूं, जंहिं में पूरे मुल्क मां आवाम शिरकत करे रही आहे। PDM सां गॾिजी कुझु अहम फ़ैसिला कया वेंदा। एहतसाब जूं ॻाल्हियूं कंदड़ इमरान ख़ान जे नतीजे इमरान ख़ान जी पंहिंजी हुकूमत में करप्शन करण जा रिकॉर्ड टुटी विया आहिनि। उन तब्दीली सरकार मां अवाम बेज़ार थी चुकी आहे। इंशाअल्लाह बिलावल भुट्टो जी क़यादत में पाकिस्तान खे खुशहाली तरफ़ खणी वेंदासीं, रोज़गार जा मौक़ा फराहम कंदासीं। जॾहिं को धमकी ॾींदो आहे न तो धमकी ॾियण वारो कमज़ोर सम्झो वेंदो आहे। त हाणे धमकी अहिड़े टाइम ते ॾिए थो, हूअं ई मार्च ताणी हालतूं ख़राबु आहिनि, त इहा निशानी आहे त इमरान ख़ान वञण वारो आहे। हाणे वञे थो, पर हाणे कहिड़े जेल वञे थो इहा मूंखे ख़्वाबु ईंदो त पोइ ॿुधाईंदो। बिल्कुलु यकीनन घणी मुदत खां पोइ इहा इस्लामाबाद ताणी काल आहे, प्रोटेस्ट करिणो आहे ऐं अॻिते हली फ़ैसिला करिणा आहिनि। इहो 92 में थियो बेनज़ीर साहिब जी क़यादत में, उन खां पोइ वरी 30 सालनि खां पोइ हाणे थो थिए त सिंध जा माण्हू, पंजाब जा माण्हू, पख्तूनख्वा ऐं गिलगित बल्तिस्तान, आज़ाद कश्मीर जा माण्हू इन में जोश खरोश वठी हिसो वठंदा ऐं लॻे थो त PDA ऐं असां कंहिं हिकिड़ी तारीख़ ते मुतफ़िक़ थी करे आम फ़ैसिला कंदासीं। महिरबानी।